सिंध में शहरनि जी तेज़ी सां वधंदड़ आबादी, गैर क़ानूनी हाउसिंग स्कीमनि, ज़रई ज़मीननि ते कब्ज़ा, ट्रैफ़िक जी अफ़रा तफ़री, नेकाल ऐं पाणी जे मसइलनि, माहौलियाती तबाही ऐं बेतरतीब शहरी वाद वेझ खे मुनज़िम करण लाइ सिंध मास्टर प्लान अथॉरिटी क़ाइमु कई वई हुई, जंहिंजी चेन ऑफ कमांड सूबे जे वॾे वज़ीर, मकानी इदारनि वारे वज़ीर ऐं मेंबरनि वटि आहे। इन इदारे जो मक़सदु रुगो नक्शा ठाहिणु न हो, पर सूबे जे हर शहर ऐं ज़िले जी ईंदड़ 20 खां 30 सालनि जी तरक़ीअ जो रोड मैप तयारु करणो हो, त जीअं आबादी वधण सां गॾु रोड, इस्पतालूं, स्कूल, पार्क, सनती इलाइक़ा, रिहाइशी मनसूबा ऐं ॿियनि बुनियादी सहूलतुनि जी मनसूबाबंदी अॻुवाट थी सघे। पर हाणे पब्लिक अकाउंट्स कमेटी जे इजलास में जेको इंकशाफ थियो आहे, उहो केतिरा ई बुनियादी सवाल उथारे थो। PSC आॾो अमलदारनि एतिराफ़ कयो त सिंध मास्टर प्लान अथॉरिटी 2020 खां कमु करे रही आहे, पर 6 सालनि खां इन जो पंहिंजो एक्ट ई मंज़ूर न थियो आहे। याने जंहिं इदारे खे ॿियनि इदारनि लाइ क़ानूनी ऐं फ़नी रहनुमाई करणी हुई, उहो पाण ई अञा ताईं मुस्तक़िल क़ानून खां सवाइ कमु करे रहियो आहे। रुगो एतिरो ई न, पर अथॉरिटी जी गवर्निंग बॉडी पिणु क़ाइमु न थी सघी आहे, जेका कंहिं बि ख़ुदि मुख़्तियार इदारे में पॉलिसी साज़ी, निगरानी, माली मंज़ूरी ऐं अहम फ़ैसिलनि लाइ सभ खां अहम फोरम हूंदी आहे। कंहिं बि अथॉरिटी जी गवर्निंग बॉडी उन जो आला तरीन फ़ैसिलो कंदड़ इदारो हूंदी आहे। इहो ई इदारो पॉलिसियूं मंज़ूर कंदो, डिघे मुदे वारा मनसूबा तय कंदो, बजट ऐं कारकर्दगी जो जाइज़ो वठंदो ऐं यकीनी बणाईंदो त इदारो पंहिंजे क़ानूनी दायरे अंदरि रही कमु करे। जेकॾहिं गवर्निंग बॉडी मौजूदु न हुजे, त पोइ सवाल पैदा थिए थो त पॉलिसियुनि जी मंज़ूरी केरु ॾेई रहियो आहे, तरक़ियाती तरजीहात केरु तय करे रहियो आहे, इदारो कंहिंजी निगरानी हेठि कमु करे रहियो आहे, ऐं जेकॾहिं को फ़ैसिलो तकरारी थिए त उन जी ज़िम्मेवारी कंहिं ते लागू थींदी। मास्टर प्लान सिर्फ़ु हिकु नक्शो न हूंदो आहे, इहो कंहिं शहर जे ईंदड़ 2 या 3 ॾहाकनि जे मुस्तक़बिल जो मुकमल ख़ाको हूंदो आहे। इन में तय कयो वेंदो आहे त शहर कहिड़ी तरफ़ वधंदो, रिहाइशी इलाइक़ा किथे हूंदा, सनती ज़ोन किथे ठाहिया वेंदा, ज़रई ज़मीनूं कीअं महफ़ूज़ रहंदियूं, इस्पतालूं, स्कूल, यूनिवर्सिटियूं, पार्क ऐं कब्रिस्तान किथे हूंदा, नवां रोड, फ्लाईओवर ऐं पब्लिक ट्रांसपोर्ट जा रस्ता कहिड़ा हूंदा, पाणी, सीवरेज ऐं ड्रेनेज जो निज़ाम मुस्तक़बिल जी आबादीअ खे कीअं संभालींदो। सिंध जा केतिरा ई शहर अॼु बि बेतरतीब शहरी वाद वेझ जो शिकार आहिनि। गैर क़ानूनी हाउसिंग स्कीमनि, ज़रई ज़मीननि ते रिहाइशी मनसूबा, ट्रैफ़िक जाम, बरसाति दौरान उॾल रोड, पार्कनि जी खोट, पाणी ऐं नेकाल जा मसइला ऐं बुनियादी सहूलतुनि जी अणहूंद, इहे सभु मसइला मज़बूत शहरी मनसूबाबंदी न हुजण जी निशानदेही कनि था। PSC जे इजलास दौरान इहो पिणु ॿुधायो वियो त सिंध डेवलपमेंट प्लान 2020 ते बि मुकमल अमल न थी रहियो आहे, जॾहिं त सिंध मास्टर प्लान अथॉरिटी फ़िलहाल पुराणनि टाउन प्लानिंग ज़ाब्तनि तहत कमु करे रही आहे। जेकॾहिं शहरी मनसूबाबंदी जो ज़िम्मेवार इदारो ई मुकमल क़ानूनी हैसियत हासिल न करे सघियो आहे, त पोइ शहरनि जी डिघे मुदे वारी मनसूबाबंदी केतिरी मौसर थी सघे थी। गैर क़ानूनी हाउसिंग स्कीमनि खे रोकण जी ज़िम्मेवारी केरु खणंदो, मास्टर प्लान ते अमल दरामद खे यकीनी केरु बणाईंदो। सभ खां अहम ॻाल्हि, जेकॾहिं इदारो पाण ई क़ानूनी तौरु अणपूरो हुजे, त पोइ ॿियनि इदारनि खां क़ानून ते अमल कराइण जी इख़लाक़ी ऐं इंतिज़ामी हैसियत केतिरी रहिजी वञे थी। पब्लिक अकाउंट्स कमेटी सिंध हुकूमत खे हिदायत कई आहे त 2 महीननि अंदरि सिंध मास्टर प्लान अथॉरिटी जो एक्ट सिंध काबीना ऐं पोइ सिंध असेंबली मां मंज़ूर करायो वञे। इन सां गॾु सूबे जे समूरनि ज़िलनि जा मास्टर प्लान बि तलब कया विया आहिनि, त जीअं ख़बर पइजी सघे त सिंध जे शहरनि जी मुस्तक़बिल बाबति रिथाबंदी आख़िर केतिरी अॻिते वधी आहे। सिंध जे शहरनि खे जदीद, महफ़ूज़ ऐं मुनज़िम बणाइण लाइ रुगो नवां मनसूबा या वॾियूं इमारतूं काफ़ी न आहिनि। इन लाइ हिकु मज़बूत क़ानूनी ऐं ख़ुदि मुख़्तियार शहरी मनसूबाबंदी वारो इदारो हुजणु तमामु घणो ज़रूरी आहे। जेकॾहिं इहो इदारो ई 6 सालनि खां पंहिंजे क़ानूनी ऐं गवर्निंग बॉडी खां सवाइ हली रहियो हुजे, त पोइ सवाल सिर्फ़ु हिकु इदारे जो न, पर ईंदड़ नसुल जे शहरनि, बुनियादी सहूलतुनि ऐं शहरी मुस्तक़बिल जो आहे।